بسم الله الرحمن الرحيم. كتاب الحيض وقول الله تعالى ويسألونك عن المحيض قل هو أذى بسم فاعتزلوا اللہ النساء في الرحمن المحيض. الرحیم کتاب الحیض ہی باب آئے حیض جے بارے میں امام بخاری رحمۃ اللہ علیہ पहिरां क़ुर पाक जी आयत आंदी वयसलूनक अनिल महीज़ क़ुल हुवा अज़न फ़अतज़िलु निसा फ़िल महीज़ वला तक़रबूहुन्ना हत्ता यतहुरन। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इहा आयत आणे करे ॿुधाई त जेके बि पोइ ते रिवायतूं ईंदियूं सभु रिवायतूं इन आयत मां मसाइल अख़ज़ कयल आहिनि। सम्झिबा इन जो शान नुज़ूल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सहाबा जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सुवाल कयो, ए अल्लाह जा रसूल, यहूदियुनि जो तरीक़ो ही आहे त औरतुनि खे जेकॾहिं हेज़ ईंदो आहे माहवारी ईंदी आहे जंहिंखे सुनत बि चवंदा आहिनि असांजी ॿोली में, माहवारी सुनत महीनो हैज़ इहे लफ़्ज़ साॻी आहिनि। सही औरतुनि खे हेज़ थो अचे त यहूदी छा था कनि त खाइण पीअण उन सां छॾे था ॾियनि, औरतुनि खे खणी वञी करे झंग में फिटी था करे अचनि, जॾहिं हैज़ जा ॾियारा पूरा था थियनि उन खां बाद में वठी था अचनि। सही इहो यहूदियुनि जो तरीक़ो। नसारनि जो तरीक़ो इहो आहे त औरतुनि सां माहवारी जी हालत में बि हम बिस्तरी कनि था। हाणे ॿुधायो त असां तरीक़ो कहिड़ो इस्तेमालु कयूं, यहूदियुनि वारो अमल कयूं या वरी नसारनि वारो, या वरी इस्लाम जो को ॿियो हुकुम आहे। त एतिरे में हीअ आयत नाज़ुल थी। हे पैगम्बर इन्हनि खे चयो त हैज़ जी हालत में घरवारी ॾे वञणु इहो हैज़ गंदगी आहे, पाक थियनि त पोइ वञो। माना यहूदियुनि जो तरीक़ो बि इस्तेमालु न कयो, घरवारनि खे कढी करे झंग में फिटी करे अचो, खाइण पीअण उन सां ख़तमु कयो, ॻाल्हाइणु ॿोलाइणु ख़तमु कयो, खट ते वेहणु ख़तमु कयो, गॾु सुम्हण खे ख़तमु कयो। ईअं यहूदी वांगुरु न कयो। घरवारीअ सां गॾु बग़ैर हम बिस्तरी जे सुम्ही सघे थो, उन सां खाई सघे थो, पी सघे थो, भाकुर पाए सघेसि थो, कचरी करे सघेसि थो, बाक़ी हम बिस्तरी करणु जाइज़ न आहे। उन जी हथ जी पचायल मानी खाई सघे थो, भाॼी खाई सघे थो, हथ में पाणी खणी आणे करे ॾिनईं भरे पाणी पी सघे थो। यहूदियुनि वांगुरु उनखे जानवर सम्झी करे वञी झंग में फिटी कयो, ईअं न कयो। बाक़ी नसारनि वांगुरु वरी उन सां हैज़ जी हालत में हम बिस्तरी कयो, ईअं बि बसि नसारनि ते बि अमल न कयो, यहूदियुनि वारे कौल ते बि अमल न कयो। तव्हां मुस्लमान आहियो, खाओनि पीओनि गॾु, बाक़ी रगो हम बिस्तरी न कयो उन्हनि ॾियारनि में। हैज़ जी लुग़वी माना आहे दम सैलान, रत जो वही हलणु। इस्तिलाह शरीयत में चइबो आहे बालिग़ औरत बग़ैर बीमारी वारी हर महीने में उन जो रहम जंहिं रत खे सटे उन रत खे छा चइबो आहे, हैज़। घटि में घटि हैज़ जी मुदत 3 ॾियारा, ज़्यादा में ज़्यादा हैज़ जी मुदत 10 ॾियारा हूंदो आहे। ऐं आम तौर ते हैज़ औरत जे जेको तबियत ते हूंदो आहे, आदत ते हूंदो आहे। किन किन औरतुनि खे हर महीने में 7 ॾींहं हैज़ ईंदो, जॾहिं खां वठी बालिग़ थी आहे हिन वक़्त ताईं 7 ॾींहं आयुसि या 5 ॾींहं आयुसि या 3 ॾींहं आयुसि, इहा औरत जी चइबी आदत। पोइ इन आदत में मिसाल तौरु हर महीने 7 ॾींहं ईंदो आहे त 7 ॾींहं ॿधबा हैज़ जा, 8, 9, 10 ॾींहं जेको आहे उनखे चइबो इस्तिहाज़ो, माना बीमारी आहे। उन बीमारी में इहा निमाज़ पढ़ी सघे थी, भली खून वहेसि, को फ़र्क़ु न पवंदो। बसि आदत जा ॾियारा कढंदी, माना जॾहिं खां वठी बालिग़ थी आहे हिन ज़माने ताईं हर महीने में 7 ॾींहं हिनखे माहवारी ईंदी आहे त उहे 7 ॾींहं ॿधबा हैज़ जा। बाक़ी बक़ाया जेकॾहिं पोइ बाद में रत अचेसि थी त सम्झंदासीं इहो इस्तिहाज़ो माना बीमारी आहे, का रग रग वग ज़ख़्मी थी त उन मां रत अचे थी। पोइ इन जे लाइ शरीयत में हुकुम इहा आहे त इहा क़ुर बि पढ़ी सघे थी, निमाज़ बि पढ़ी सघे थी, मुड़ुस सां सुम्ही बि सघे थी। आदत जा ॾियारा कढी बक़ाया ॾियारा। हर औरत खे जेकॾहिं हर महीने में 10 ॾींहं हैज़ अचे थो त पोइ इहा 10 ॾींहं उनजी आदत शुमारु कबी। ज़्यादा जेकॾहिं खून आयुसि त इहा बीमारी आहे, बीमारी जे लाइ हुकुम इहो आहे त उहा निमाज़ बि पढ़ंदी। बाक़ी जेकॾहिं खून भली हलेसि थो, बसि वुज़ू नओं ताज़ो कंदी, भली खून जा टेड़ा भली हलनिसि, इहा औरत माज़ूर आहे। माज़ूर जो हुकुम हीअ आहे त उहा निमाज़ पढ़ंदी, क़ुर जी तिलावत बि कंदी, मुड़ुस सां बि भली सुम्ही सघे थी। सम्झो भाउ, इहो आहे हैज़। ॿियो थींदो आहे शरीयत में निफ़ास। निफ़ास चइबो आहे औरत जेका ॿार ॼणींदी आहे उन खां बाद में जेका खून ईंदो आहे उन खून जो नालो निफ़ास आहे। इन जी ज़्यादा में ज़्यादा मुदत 40 ॾींहं आहे, घटि में घटि काई मुदत न अथसि। औरत जी ताक़त तबियत ते दारो मदार आहे।
जेकॾहिं कंहिं औरत ताक़त वारी आहे उनखे 5 ॾींहं में निफ़ास ईंदो आहे, 10 ॾींहं में ईंदो आहे, 10 ॾींहंनि खां पोइ खून ख़तमु। पहिरें ॿार में मसइलनि तौरु 10 ॾींहं खून आयो अथसि, उन खां बाद में खून अचेसि ई नथो, त इहा औरत हर ॿार खां बाद में 10 ॾींहं निफ़ास जा वेहंदी, उन खां बाद में बसि इहा पाक आहे, निमाज़ बीमाज़ पढ़ंदी। पर जेकॾहिं कंहिं औरत खे 40 ॾींहंनि खां बि ज़्यादा खून थो अचे, अञा हलेसि थो, त सम्झंदासीं इहा बीमार आहे, ऐं बीमार औरत माज़ूर जे हुकुम में आहे। इहा निमाज़ बीमाज़ पढ़ंदी, मुड़ुस सां बि सुम्हंदी वग़ैरह वग़ैरह, जेके शरीअ कम आहिनि उहे करे सघे थी। हैज़ जी इब्तिदा कीअं थी? कॾहिं हैज़ जी इब्तिदा थी? रिवायतूं हिते 2 ईंदियूं, इमाम बुखारी 2 रिवायतूं आंदियूं आहिनि। हिकिड़ी रिवायत सभ खां पहिरां हैज़ जी इब्तिदा थी बनी इसराइल जी औरतुनि मां। बनी इसराइल जी औरतुनि खे हैज़ आयो, माना हैज़ जी इब्तिदा कॾहिं थी? बनी इसराइल जी औरतुनि खां। कीअं? त बनी इसराइलिन जूं जेके औरतूं हुयूं इहे मर्दनि सां गॾु वेंदियूं निमाज़ पढ़णु। हाणे मस्जिद मर्दनि सां गॾु वञनि निमाज़ पढ़णु इबादत गाह में, पोइ हार सिंगार करे ठही संभरी वञी करे बीहनि मर्दनि जे पोइतों, पोइ इहे निमाज़ में हरकत कंदियूं हुयूं। निमाज़ में माना उन जो घरु ॾिसनि मर्दनि जो। पोइ इन जी सज़ा में अलाह ताला उन्हनि खां इहो इन निमाज़ में बि ख़्यालु न कयूं त हैज़ शुरू थी विया आहिनि। हाणे ॿी रिवायत हिते ईंदी, इमाम बुखारी आंदियो आहे त सभ खां पहिरियां हैज़ जी इब्तिदा थी आहे बीबी हवा खां, माना हज़रत आदम अलैहिस्सलाम जी घरवारी बीबी हवा, उनखे सभ खां पहिरियां हैज़ आयो। कॾहिं आयुसि? उन वक़्तु आयुसि जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां लाहे करे दुनिया जे तख़्ते ते मोकिलियो वियो, बीबी हवा खे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। तो बीबी हवा जॾहिं बि पहुती जीअं जो ज़मीन ते त हैज़ अचणु शुरू थी वियसि। इन जी वजह इहा आहे, इन में अलाह ताला जी हिकमत आहे। छो त ज़ाहिर ॻाल्हि आहे, तवालुद ऐं तनासुल जो सिलसिलो शुरू थींदो, ॿार ॼमण शुरू थींदा, औलाद इंसानीअ जो हिते रहण रहाइश थींदी। त औलाद इंसान जी रहाइश तॾहिं थींदी जॾहिं औरत खे हैज़ अचे। छो त जंहिं औरत खे माहवारी न ईंदी, हैज़ न ईंदो, त उन औरत उहा सदाई बीमार रहंदी। ॿिए नंबर ते उहा कॾहिं बि ॿार ॼणी नथी सघे। हैज़ औरत जो सही ईंदो त ॿार ॼणंदी, जे हैज़ सही नथो अचेसि इहा औरत कॾहिं बि औलाद न ॼणे सघंदी। हाणे इंसान खे हिन ख़िते ते क़ाइमु करिणो हो, अलाह ताला इंसान औलाद पैदा करणी ही बीबी हवा मां, त उनजे लाइ ज़रूरी हुयो त हैज़ अचेसि न। पोइ इन जे करे बीबी हवा खां हैज़ जी शुरूआति थी जॾहिं ज़मीन जी तख़्ते ते लथी। छो त तव्हां पढ़ी आया आहियो त माहवारी जॾहिं औरत हामिला थींदी आहे त माहवारी अचणु बंदि थी वेंदी आहे, न ईंदी आहे, ऐं उहा माहवारी इन बचे जी खुराक थींदी आहे दुन जे ज़रिए सां, वात सां न, दुन जे ज़रिए इहो ॿारु खुराक हासिलु कंदो आहे। वात खां छो न? हिन जे करे त इहो वात इन इंसान जो पाक हुजे, इन सां अलाह जो नालो थो वठे। वात पाक हूंदुसि, इन जे अंदरि जो खून न वञे, पोइ दुन जे ज़रिए सां, नाड़े जे ज़रिए सां अलाह ताला उनखे खुराक ॾींदो आहे। पोइ खुराक जेतिरो ॿार जो वज़न आहे, उन वज़न मुताबिक़ उनखे खुराक मिलंदी रहंदी। पोइ जॾहिं ॿार 9 महीननि जो या 10 महीननि जो कामिल थी वेंदो, ॿार जी पैदाश थींदी, जेको खून माहवारी जो बची पियो आहे बाद में इहो खून वहंदो, उनखे निफ़ास चइबो आहे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, तौज़ियात वारे लिखियो त बीबी हवा खे जन्नत में ई खून शुरू थी वियो हैज़ जो। पोइ ईअं त जॾहिं अलाह ताला हुन शजर मां उन्हनि खे रोकियो त हिन वण मां मेवो न खाइजो आहे, त बीबी हवा ॾाॾे आदम खे चयईं हिन में वॾी ताक़त थी, पट ही खा। ॾाढो आदम अॻिते वधियो, बहरहाल बीबी हवा वञी करे पहिरियों पाण हथु विझी करे ईअं पटियईं। जॾहिं पटियईं, इन वण जे वेझो वई, या कणिक चवनि था, इन जे वेझो जो वई त उहो वण वॾो थी वियो, थोरो मथे थी वियो। ॾाढी हवा हथु मथे करे उन जी टारीअ मां वठी करे हीअं संग पटियईं। जॾहिं पटियईं त उन मां रतु हलणु शुरू थी वई। त पोइ हुन वण बदुआ ॾिनसि त जीअं अॼु मुंहिंजी तो रतु कढी आला कंदो तोखे ईअं रतु पई वहंदी। त तौज़ियात वारे लिखियो आहे त उन खां बाद में ॾाढी हवा खे इहा रतु अचणु शुरू थी वई। बहरहाल जहिड़ो बि कोल, पर अलाह ताला जी हिन में इहा हिकमत हुई त इंसानी तवालुद ऐं तनासुल शुरू थींदो, उन जे लाइ ज़रूरी आहे त औरत खे माहवारी अचे। हाणे हुकुम छा आहे त घरवारी खे जेकॾहिं माहवारी अची वई आहे महीने में, हैज़ या निफ़ास जेको ॿार खां बाद में ईंदो,
त मर्द जे लाइ हुकुम इहो आहे त इन जे हालत में औरत सां जिमा न करे, हमबिस्तरी न करे। हिकु तबई नुक़सान बि थींदुसि, शरई नुक़सान बि थींदुसि। तबई नुक़सान ईअं थींदो त ज़ार ॻाल्हि आहे उन मां हैज़ अचे थो, माना रतु थी अचे। इहा रतु इंसान जे उज़मे में जेकॾहिं वई त उनजी सॼी ज़िंदगी जे लाइ मर्दानी ताक़त ख़तमु थी। कंहिं हकीम जो कौल इहो आहे त जेकॾहिं कोई बि माण्हू पंहिंजी औरत सां माहवारी वारी हालत में जिमा कंदो, हमबिस्तरी कंदो, त उनजे चेहरे ते दाणा ईंदा, औरत जे चेहरे ते बि ऐं मर्द जे चेहरे ते बि। इन बीमारी जो असरु थींदुसि। या वरी जेको जिस्म ते अछा अछा दाणा निकिरंदा आहिनि, इहे अछा अछा दाणा बि हिन जे करे ईंदा आहिनि त माहवारी जी हालत में इहो उन सां जिमा कंदो आहे, माना तबई बि नुक़सानु थींदुसि। शरई नुक़सानु इहा त जेकॾहिं कंहिं सम्झो छा आहे हैज़ अचे त बि छा आहे, मुंहिंजी घरवारी आहे, माना इनखे हराम न सम्झई, हलाल सम्झई घरवारी सां हमबिस्तरी करण खे, त उलमा लिखियो आहे त इहो काफ़र थो थी वञे। वजह इहा त अलाह ताला फरमायो यसअलूनका अनिल महीज़ कुल हुव अज़ा फ़अतज़िलुन निसाअ, अमुर अची वियो त औरतुनि खां परे रहो, माना हमबिस्तरी हुननि सां। क़ुर जो हुकुम आहे त परे रहो, हे चवे थो त छा आहे, माना अलाह जे हुकुम खे न मञई न, अलाह जे हुकुम खे न मञण वारो त काफ़र थी वेंदो। तंहिंजे करे माहवारी वारे महीननि में, ॾिहाड़नि में औरत सां हमबिस्तरी खे जाइज़ सम्झणु, हलाल सम्झणु, इहो माण्हू ॼण त इस्लाम जे दायरे खां निकिरी थो वञे। पर जेकॾहिं सम्झी त यार गुनाह आहे पर छा कयूं, बसि ताक़त अचे वई, गुनाह सम्झी करे जेकॾहिं हमबिस्तरी कई पंहिंजी घरवारीअ सां त इहो एॾो गुनाह थींदुसि ॼण त धारी औरत सां ज़िना कई, माना ज़िना जे मुतरादिफ़ आहे। जहालत जे ज़माने में थी वियो त अॻ में इल्मु न हुयुसि, हाणे ॿुधई यूट्यूब ते या ॿिए कंहिंजे ज़रिए आलिम जे ज़रिए ॿुधई, हाणे तौबा इस्तिग़फ़ार करे गुनाह माफ़ थी वेंदुसि, बसि आईंदा जे लाइ अहिड़ो अमल न करे। हल वाह पढ़। बाब कैफ़ कान बदअ अल हैज़ वक़ौल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़ा शैअन कतबल्लाहु हैज़ जी इब्तिदा कीअं थी, इहो सॼो मां किसो ॿुधायोमांव। कतबल्लाहु अला बनाति आदम वक़ाल बादुम कान अव्वल मा उरसिल अल कतबल्लाहु माना ख़ुदा तक़दीर में लिखराए छॾियो आदम जी औलाद ते। कान अव्वल मा उरसिल अल हैज़ अला बनी इसराईल क़ाल अबू अब्दुल्लाह व हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर अबी क़ाल हदथना अली इब्न अब्दुल्लाह क़ाल हदथना सुफयान क़ाल समिअत अब्दुर्रहमान इब्न अल क़ासिम क़ाल समिअत क़ासिम यक़ूल समिअत आयशा तक़ूल खरजना ला नरा इल्ला अल हज्ज फलम्मा कुन्ना बिसरफ हिज़्तु फदख़ल अलैहि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना बकी फ़क़ाल मा लक। अम्मा आयशा फरमाई थी असां हज जे लाइ निकितासीं, मक़ाम सरफ़ ते पहुतासीं त मूंखे हैज़ आयो, मां रोअण शुरू कयुमि त हाणे त उमिरो न करे सघंदमि। पोइ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तोखे हैज़ आयो आहे, चयोमांसि हाओ सही। पाण फरमायूं त इहो अलाह ताला जे तरफ़ खां आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी नियाणनि ते ख़ुदा तक़दीर में लिखराए छॾियो त इन्हनि ते हैज़ ईंदो, हैज़ ईंदो तॾहिं त औलाद पैदा थींदनि। पोइ फ़क़ज़ी मा यक़ज़िल हाज, पोइ हाणे ईअं ई कर जीअं हाजी सगुरा घुमंदा फिरंदा रहंदा, बाक़ी तवाफ़ बैतुल्लाह जो न कर, छो त औरत हैज़ जी हालत में मस्जिद में दाख़िल थी नथी सघे, क़ुर बि पढ़ी नथी सघे, माना हथु लाए नथी सघे क़ुर खे। हाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला निसाई बिल बक़र बाब ग़स्ल अल हाइज़ रअस ज़ौजहा व तरजीली। बाक़ी औरत जेकॾहिं हाइज़ आहे मुड़ुस जी ख़िदमत करे सघे थी या न, मुड़ुस जे मथे खे फणी बि ॾेई सघे थी, ऐं इहो इन जो मुड़ुस जेकॾहिं औरत जी झोली में या औरत मुड़ुस जी झोली में या गॾु सुम्हनि त बि सुम्ही सघंदा। अम्मा आयशा फरमाए थी त मूंखे हैज़ हूंदो हो, पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथे खे मां फणी ॾींदी हुयमि, हैज़ हूंदो हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हिकु बिस्तरे ते मां सुम्हंदी हुयमि। जिमा करणु जाइज़ न आहे, बाक़ी गॾु मुड़ुस सां सुम्हे त सुम्ही सघे थी। غسل الحائض رأس زوجها وترجيله وبه قال حدثنا عبد الله بن يوسف قال أخبرنا مالك عن هشام بن عروة عن أبيه عن عائشة قال كنت أرجل رأس رسول الله صلى الله عليه وسلم وأنا حائض. وبه قال حدثنا إبراهيم بن موسى قال أخبرنا هشام بن يوسف أن ابن جريج أخبرهم قال أخبرني هشام بن عروة عن عروة أنه سئل اتخذ من الحائض أو تدنو من المرأة وهو جنب فقال عروة كل ذلك علي هين وكل ذلك يتخذ مني يتخدمني وليس على अर्ज़ कई तख़दुमुनिल हाइज़, हाइज़ औरत पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत करे सघे थी, या हाइज़ औरत पंहिंजे मुड़ुस जे वेझो वञी सघे थी, ईअं था वञी सघे थी बसि। हल
وليس على أحد في ذلك بأس. أخبرتني عائشة أنها كانت ترجل رأس رسول الله صلى الله عليه وسلم وهي حائض ورسول الله صلى الله عليه وسلم حينئذ مجاور في المسجد पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उन वक़्त में मस्जिद में इत्काफ में वेठा يدني لها رأسه وهي في حجرتها فترجل. हाणे अम्मा आशा जो हुजरो ऐं मस्जिद नबवी उन मां दरी हुई, उन मां दरवाज़ो हुयो अम्मा आशा जे हुजरे मां ई मस्जिद नबवी में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो सर मुबारक ॿाहिरि कढंदा, अम्मा आशा उनखे खणी ॾींदी हुई. باب قراءة الرجل في حجر امرأته وهي حائض. जेकॾहिं कोई माण्हू औरत जी झोली में सुतो पियो आहे पंहिंजी ज़ाल जी, ज़ाल खे आहे हैज़ ऐं हे सुम्ही करे उते वते थो क़ुर पढ़ंदो त पढ़णु जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? चए थो जाइज़ आहे. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा आशा जी झोली में सुता पिया उते क़ुर पढ़नि पिया ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी अम्मा आशा फरमाई थी उन वक़्तु मूंखे हैज़ हो. माना मालूम थियो त औरत हैज़ जी हालत में मुड़ुस जी ख़िदमत बि करे सघे थी ऐं मुड़ुस उन औरत सां गॾु सुम्हे त सुम्ही सघे थो. मक़सदु इमाम बुखारी जो इहो ई आहे. باب قراءة الرجل في حجر امرأته وهي حائض. في حجر امرأته وهي حائض. وكان أبو وائل يرسل قادمه وهي حائض إلى أبي رزين فتأتيه بالمصحف فتمسكه بلاقته. وبقال حدثنا أبو نعيم. जेकॾहिं औरत खे हुकुम करे त वञी करे क़ुर शरीफ़ खणी ॾे त मां पढ़ां, औरत खे हैज़ आहे, हैज़ जी हालत में हथु लाहे नथी सघे क़ुर खे, त पोइ इहा पंहिंजी पोती या रूमाल या ॿिए कंहिं कपिड़े में खणी अचे त जाइज़ आहे, जीअं हिन रिवायत मां मालूम थिए थो. हल. وقال حدثنا أبو نعيم الفضل بن دكين سمع زهير عن منصور بن صفية أن أمه حدثه أن عائشة حدثتها أن النبي صلى الله عليه وسلم كان يتقي في حجر وأنا حائض يقرأ ثم يقرأ القرآن. باب من سمى النفاس حيضا. निफ़ास जो नालो हैज़ रखियो अथव जिन माण्हुनि, त निफ़ास ॿी शइ आहे, हैज़ ॿी शइ आहे. बाक़ी जेकॾहिं निफ़ास जो लफ़्ज़ अची वञे हैज़ वारी मुद्दत जे लाइ त उते निफ़ास मां बि मुराद हैज़ हूंदो आहे, निफ़ास मां निफ़ास मुराद न हूंदो आहे. أبي قال حدثنا مكي بن إبراهيم قال حدثنا هشام عن يحيى بن أبي كثير عن أبي سلمة أن زينب بنت أم سلمة حدثته أن أم سلمة حدثتها قالت بيننا أنا مع النبي صلى الله عليه وسلم مستجعة في قميصة إذا حزت فانسللت فخذت ثيابا حيضتي فقال अम्मा आशा फरमाए थी त मां नबी साईं सां गॾु चादर में सुती पई हुयमि, अचानक मूंखे हैज़ आयो, पोइ मां उथियमि पंहिंजा कपिड़ा खयमि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हैज़ आयो थी? चयो मां साओ साईं. पाण फरमायो त सुम्ही पए ख़ैर आहे. हाणे इमाम बुखारी इहा रिवायत हाणे ॿुधायो त हैज़ जी हालत में मुड़ुस सां गॾु सुम्ही सघे थी बग़ैर हम बिस्तरी जी, भली सुता पिया हुजनि गॾु, हम बिस्तरी न अथसि करण. हाल असुल में इमाम बुखारी जो मक़सदु छा आहे त निफ़ास जो लफ़्ज़ आयो आहे, हिन मां मुराद छा आहे? हैज़ आहे. हाल हिते मुबाशरत जो लफ़्ज़ आहे. मुबाशरत असुल में वरतल आहे बिशर जी माना आहे खल, जिस्म जी खल. माना जेकॾहिं मर्द ऐं औरत जी खल पाण में मिलनि, जिस्म सां मिले, हैज़ जी हालत में औरत आहे, मर्द हुन सां गॾु सुम्हे थो, जिस्म मिले थो, जिमा न आहे, हम बिस्तरी न आहे, जिस्म पाण में मिलनि था, माना भाकुर पाईंदा हिक ॿिए सां, त बि जाइज़ आहे इहो. हल. قال حدثنا قبيس حدثنا سفيان عن منصور عن ابراهيم عن الاسود عن عائشه قالت كنت اغتسل انا والنبي صلى الله عليه وسلم من اناء واحد وكلانا جنب وكان يامرني فاتذر فيباشرني وانا حائض وكان يخرج راسه الي وهو معتكف فاغسله وانا حائض. وبه قال حدثنا اسماعيل بن خليل قال اخبرنا علي بن مسلم اخبرنا ابو اسحاق وهو شيباني عن عبد الرحمن بن الاسود عن ابي عن عائشه قالت كانت إحدانا إذا كانت حائضا فأراد رسول الله صلى الله عليه وسلم أن يباشرها أمرها أن تتذر في فور حيضتها ثم يباشرها. قالت وأيكم يملك إربه كما كان النبي صلى الله عليه وسلم يملك إربه تابعه خالد. केर आहे माण्हू जेको पंहिंजे शहवत ते ताक़त रखी सघे, इख़्तियार ते क़ाबू थी सघे, जंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी शहवत ते क़ाबू थींदा हुआ. हे उन्हनि माण्हुनि जे लाइ हुकुम आहे जेके माण्हू सम्झनि था त घरवारी सां गॾु सुम्हंदुमि, हम बिस्तरी खां सवाइ रुकिजी नथो सघां, त पोइ उन्हनि जे लाइ हुकुम इहा त भली जुदा सुम्हे एहतियातनि.
पर जेकॾहिं सम्झे थो त मूंखे ताक़त आहे हैज़ जी हालत में बि मां पंहिंजी घरवारीअ सां बिस्तरी न कंदुमि, भली गॾु सुम्हनि त सुम्ही सघनि था। हलो تابعه خالد وجرير عن الشيباني وبه قال حدثنا ابو النعمان قال حدثنا عبد الواحد قال حدثنا الشيباني قال حدثنا عبد الله بن شداد قال سمعت ميمونة قالت كان رسول الله صلى الله عليه وسلم إذا أراد أن يباشر امرأة من نسائه أمرها فاتزرت हाणे हिते युबाशिर जो लफ़्ज़ आहे। युबाशिर मां मुराद गॾु सुम्हंदा, हैज़ जी हालत में गॾु सुम्हंदा, बिस्तरी न। त पोइ पाण फरमाईंदा त तहबंद बद, तहबंद बंद माना अहिड़ो कपिड़ो पाए जीअं मुंहिंजा कपिड़ा पलीत न थियनि। अॼुकल्ह चढियूं आहिनि, बसि अहिड़ी पाए छॾे बसि। سفيان عن الشيباني हलो बसि थोरा ई